भाऊ हिन दफ़े आईपीएल में वास्तु हिसाब सां कमांडो न साइड प्लेयरनि लाइ 10 कुर्सियूं पंचायत मां खणी आंदी मां सॼे ग्राउंड में जेके लालड़े में झंडियूं न 11 कलर उहे था हणायूं। अरे पागल बॉल लॻंदो मथे छोटू कैंसिल थिए ते मना के कैंसिल करो उसको धोनी भाऊ हिन दफ़े आईपीएल जर्सी मूंखां ठाहिणी अथव। अगरि ख़ाली सिलाई कराइणी अथव त 250 वठंदोमांव, अगरि कपिड़े सूधो खपे 500। बाक़ी बेफ़िक्र रहो। उल्लास में नालो अथव रमेश सिलाई वारो चयो अची ॾींदोमांव। अॻे त साम्हूं ठाराई हो न हलंदी मैच में मां ॾिठो ताईं बची फाटी पई त हिन दफ़े अहिड़ो कदम न खणिजो। ये तो 600 वाली, ये तो 400 वाली थाली डिशन में तो दही वड़ो दाल चावल फुल्का दाल बटाटा साई भाजी सलाद और डेजर्ट में सच्चे घी और सीरो तवे भाऊ भाऊ तमाम पहले डाइट टेन तो चाय कोकी खाना वाला बेस्ट यार है भाऊ मोगूमल केटरिंग का नालो तो ना बेफिक्र हो यार। मां लाइन में जा ये न करना यार ये ना केरी कड्या मथे ना मथे पेचा राइट में टिकट होनी है ना जरा पुछां डिस्काउंट न भाऊ डिस्काउंट नते क्या न काम दौड़िया मां चाहो रोटी है चाय नी टिकट वठी लो अंदर सोल को तो समझा तो ध्यान हो ध्यान उधर ते टिकट आवे चंपत काटे उधर ते दौड़ी के चला हेलो भाई अरे भाई ये शादियों का नो आईपीएल थोड़ी आ अभी हो तो नहीं ना हेडे नुकसान कराई दी पैसा एडवांस कटी करी शादी में आएंगे हेलो को 3 2 अरे आईपीएल साजे शहर में मच्छी शादी तो ये रीमेक अरे आईपीएल साजे शहर में अगर बॉल हिन साइड में हो तो तोखे वीडियो कढणी थी ऐं बॉल हुन साइड में हो तो तोखे वीडियो कढणी थी ऐं तूं बॉल मथे हो जाए न काई भी छोकरी आंटी खुश थी थे तोखे हुन वीडियो कढणो थी तो बाकी तव्हां छा कंदो मां छा कंदुमि अच ॿुधायां थो आयो लाल कयो झूलेलाल अरे यार लोनली और पल्लव जी फरमाइश होता दियो मंदिर में थोड़ी है मैच ॾिसण है आईपीएल डीजे वालो आया आओ तो यार डिसीजन ॾियणो आहे आउट आहे न भाऊ आउट आहे सिधी बैट लगी दस आओ एक्चुअली क्या न्याणो माण्हू आहे शायद ये लड़ा नॉट आउट आउट आहे न बॉल हलियो कुंडा खां बस एम्पायर खे ॿुधायो सही हो एम्पायर तव्हां स्क्रीन ते आयो नॉट आउट जो डिसीजन ॾियो हो चाहे चवस हलाओ तो बेबू अकेला दुकान से मिलाओ तो हलो भाई हलाओ तो भाऊ ये डिसीजन कुछ काने भाऊ आउट चाहिए तो भाई नॉट आउट चाहिए तो भाई हम बोलो हेलो जय झूलेलाल अरे भाऊ पर नो बॉल स्क्रीन ते ॿुधायो अरे भाऊ तो भाऊ